दोस्तों, सिंधी अदबी संगत शाह डंडो मोहम्मद खान के तरफा सिंधी ॿोली जे इंतहाई ख़ूबसूरत शाइर सिंधी अदबी संगत विले टनो मोहम्मद खान के विले राब्ता सेक्रेटरी मोहतरम आगा जान आगा सां अॼु ध्यान बि रचिया रहिया आहियूं ऐं उन सिलसिले में एवार्ड तकरीब पिणु आहे। एवार्ड तकरीब के हवाले सां आउं मुख़्तसिरन ॿुधाईंदो हलां त 2022 खां वठी टनो मोहम्मद खान के शाहवाणी टालपुर ख़ानदान के तरफा टनो मोहम्मद खान में इल्मी अदबी सरगर्मियुनि में हिकिड़ो मुतहरिक किरदार अदा कंदड़ सिंधी अदबी संगत शाह टनो मोहम्मद खान की तोहफ़त सां मीर मुश्ताक टालपुर साहब पंहिंजे मरहूम भाउ मीर गुलामुल्ला टालपुर की याद में मीर गुलामुल्ला टालपुर लिटरेरी गोल्ड मेडल एवार्ड जो ऐलान किया हो, जो गुज़िरियल साल 2022 का शुरू थो। हर साल असांखे वो गोल्ड मेडल एवार्ड मिलंदो, जंहिंजे लाइ असां सां शाहवाणी टालपुर ख़ानदान के तरफा इहा शइ तय थियल हुई। गोल्ड मेडल एवार्ड असां मीर गुलामुल्ला जी याद में ॾींदासीं ऐं उन जो फ़ैसिलो सिंधी अदबी संगत शाह टनो मोहम्मद खान जी बाडी कंदी त कहिड़ो सिंधी अदबी संगत जो मुतहरिक कारकुन आहे, मुतहरिक वर्कर आहे, मुतहरिक किरदार आहे, उनखे एवार्ड जे लाइ नामज़दगी उन जी जॻह सिंधी अदबी संगत शाह टनो मोहम्मद खान जी बाडी कंदी। उन रवायत के बरक़रार रखंदे गुज़िरियल साल जीअं असां इन साल सिंधी अदबी संगत शाह टनो मोहम्मद खान के तरफा बि मजता एवार्ड की शील्ड रखी है। पोइ अॼोकी इन तकरीब के बाक़ायदगी सां शुरुआत करण जे लाइ असां वञी रहिया आहियूं। जेके बीठल दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे पंहिंजे नशिस्तनि ते वेहनि। सिंधी अदबी संगत विले टनो मोहम्मद खान के विले राब्ता सेक्रेटरी मोहतरम आगा जान आगा सां रिहाण ऐं एवार्ड वारी असांजी अॼोकी इन तकरीब जी सदारत सिंधी अदबी संगत सिंध जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल मोहतरम डॉक्टर मुश्ताक फुल साहब करे रहे हैं। आउं गुज़ारिश कंदसि मोहतरम डॉक्टर मुश्ताक फुल साहब के तव्हांजे भरपूर इस्तक़बाल में तू पाण अचनि पंहिंजी सदारती नशिस्त संभालियो। डॉक्टर मुश्ताक फुल साहब मरकज़ी सेक्रेटरी जनरल सिंधी अदबी संगत सिंध। असांजी अॼोकी इन तकरीब जा महिमान ख़ासि ऐं सम्झो मजलिस जा मोड़ आहिनि जंहिंजे लाइ असीं सभु गॾु थिया आहियूं। जंहिंसां रिहाण रचाइण जे लाइ मोहतरम साईं आगा जान आगा सिंधी ॿोली जो इंतहाई ख़ूबसूरत शाइर सिंधी अदबी संगत विले टनो मोहम्मद खान जो विले राब्ता सेक्रेटरी खेनि गुज़ारिश आहे पाण अची पंहिंजी नशिस्त ते वेहनि। मोहतरम साईं आगा जान आगा। उन खां पोइ असांजी अॼोकी इन तकरीब जा एज़ाज़ी महिमान सिंधी ॿोली जो इंतहाई ख़ूबसूरत लिखारी मोहतरम साईं प्रोफेसर मिठल जिस्तानी साहब के गुज़ारिश आहे पाण मथे स्टेज ते अची वेहनि। सिंधी अदबी संगत सिंध जो हिकिड़ो मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी मोहतरम खाकी जानी साहब असांजी अॼोकी तकरीब जो एज़ाज़ी महिमान आहे। खेनि गुज़ारिश आहे पाण मथे स्टेज ते वेहनि। शाहवाणी टालपुर ख़ानदान के तरफा पंहिंजी भरपूर निमाइंदगी सां गॾोगॾु असांजे हर इल्मी अदबी सरगर्मी में पंहिंजो भरपूर किरदार अदा कंदड़ मोहतरम मीर कासिम रज़ा टालपुर साहब असांजी तकरीब जा एज़ाज़ी महिमान आहिनि। खेनि गुज़ारिश आहे पाण मथे स्टेज ते अची वेहनि। सिंध जो इंतहाई ख़ूबसूरत नालो ख़ूबसूरत आर्टिस्ट मोहतरम अब्दुल रसूल अब्बासी साहब असां सां अॼु गॾु आहिनि। खेनि गुज़ारिश कंदसि पाण एज़ाज़ी महिमान जी हैसियत में पंहिंजी नशिस्त ते अची वेहनि। सिंधी अदबी संगत विले जामशोर जो अॻूणो राब्ता सेक्रेटरी शाह कोटड़ी जो मुतहरिक सेक्रेटरी असांजो इंतहाई महबूब साथी मोहतरम महबूब सिंधी के गुज़ारिश कंदसि पाण एज़ाज़ी महिमान जी हैसियत में मथे स्टेज ते अची वेहनि। सिंधी अदबी संगत विले हैदराबाद जो अॻूणो राब्ता सेक्रेटरी सिंधी अदबी संगत की मरकज़ी इलेक्शन कमेटी जो सरबराह मोहतरम आगा ज़फर साहब असां सां गॾु मौजूद आहिनि। खेनि गुज़ारिश आहे पाण एज़ाज़ी महिमान जी हैसियत में मथे अची वेहनि। मोहतरम आगा ज़फर साहब। अंजुमन तरक़ी पसंद मुसन्निफ़ीन टनो मोहम्मद खान जो सदर ऐं सिंधी अदबी संगत शाह टनो मोहम्मद खान जो जॉइंट सेक्रेटरी मोहतरम साईं एजाज़ अली जिस्तानी के गुज़ारिश कंदमि पाण मथे स्टेज ते अची वेहनि। सिंधी अदबी संगत शाह टनो मोहम्मद खान के सेक्रेटरी मोहतरम साईं रफ़ीक आस लिगारी के गुज़ारिश आहे त पाण मथे स्टेज ते अची वेहनि। मोहतरम साईं रफ़ीक आस लिगारी। अलफ़्त बिरब्बिकुम जॾहिं कन पियो कालू भला कलम सी तॾहिं तित चयो ती वेर कयो वचन ॿेड़ी चन सी। दोस्तों, सिंधी अदबी संगत शाह टनो मोहम्मद खान के तरफा अॼोकी रिहाण वारी तकरीब ऐं एवार्ड तकरीब जेका साईं आगा जान आगा जे मान में ॾिठी हुई आहे। सिंधी अदबी संगत शाह टनो मोहम्मद खान न रुगो सिंध जे इल्मी अदबी शख्सियतनि खे पर सिंधी अदबी संगत जे मुतहरिक किरदारनि के
बि यादि करण वारी रवायत के बिंदा ऐं जावेद रखंदी पई अचे। उन सिलसिले में असां अॼु पंहिंजी रवायती पासदारी जो मुज़ाहिरो कंदे जेके बि असांजा महिमान आया आहिनि उन्हनि खे सभ खां पहिरीं अजरकनि जा तोहफ़ा अदाईंदासीं। ऐं गुज़ारिश कंदुसि सिंधी अदबी संगत शाख टनो मोहम्मद खान जे सेक्रेटरी मोहतरम साईं रफ़ीक आस लिगारी खे त पाण असांजी अॼोकी तकरीब जे सदर मजलिस सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल डॉक्टर मुश्ताक कुल साहब खे अजर कोठाइनि। सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन पैरू पचन मोला करे वरी हेल वतन गाह पुटन ऐं पैरू पचन मोला करे वरी हेल वतन घर काठे ऐं कारूं घर ते बादल कारा 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 जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन हुजे हर माण्हू हिते खुशहाल हुजे सिंधड़ी माना माल हुजे हर माण्हू हिते खुशहाल हुजे खुशियुनि मां प्यारांदियूं रहनि ही नंढड़ा ॿार प्यारा जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए सिंध